उहे मुहाजिर ऐं अंसार जेकी अव्वल ईमान आणे सभिनी खां अॻरा थिया हुआ ऐं पिण उहे जेकी खाउन पोइ वधि में वधि सुहिणे नमूने में संदन रस्ते ते हलिया, तिन खां अल्लाह राज़ी थियो ऐं हू अल्लाह खां राज़ी थिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक ज़ुबान जे ज़रिए हज़रत मुआविया रदी अल्लाह अन्हु जे लाइ हीअ बि दुआ निकिती त अल्लाह मुंहिंजे मुआविया खे हिसाब किताब जो आलिम ऐं अज़ाब खां नजात अता फरमा। सही इब्न हिब्बान हदीस नंबर 2210, मुस्नद अहमद हदीस नंबर 17152 में इहा रिवायत मौजूद आहे। शेख अलबानी रहमतुल्लाह अलैह सिलसिला सही आहे हदीस नंबर 3227 में इन रिवायत खे आणीनि था। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ कई, अल्लाहुम्मा अल्लिम मुआवियतल किताब वल हिसाब, अल्लाह मुंहिंजे मुआविया खे किताब यानी क़ुरान जो सुन्नत जो इल्म अता फरमा, वल हिसाब ऐं मुंहिंजे मुआविया खे हिसाब यानी दुनिया जे मामलात जो जाग्राफियात जो इल्म अता फरमा। इहो हिकु वॾो एज़ाज़ आहे जो मुहम्मदुर रसूलुल्लाह सम दुआ पिया कनि। ऐं टी दुआ वक़िहिल अज़ाब, अल्लाह मुंहिंजे मुआविया खे अज़ाब खां तूं नजात अता फरमा। जी जंहिं ज़ात जे लाइ मुहम्मदुर रसूलुल्लाह सम दुआ कई हुजे, असांजो ईमान आहे रब्बुल आलमीन जे हुक्म सां इहा दुआ थी आहे ऐं उहा दुआ रब्बुल आलमीन वटि क़बूल पइजी वई जो अल्लाह ताला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इन दुआ जी बदौलत हज़रत मुआविया जे कमियुनि कोताहियुनि खे माफ़ करे छॾियो ऐं क़ुरान मुक़द्दस जे फ़ैसिले जे मुताबिक़ जन्नती ऐं उन लश्कर में शामिल करे छॾियो जंहिंजे लाइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरीं जन्नत जी बशारत ॾेई छॾी। त हिकु वॾो एहसास आहे ऐं गॾोगॾु इहो एहसास दलालत थो करे त हज़रत मुआविया रदी अल्लाह अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे महबूब सहाबनि में दाख़िले शामिल हुया। उन जे करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन जे लाइ दुआऊं कयूं आहिनि ऐं इहा दुआ दलील आहे हज़रत मुआविया रदी अल्लाह अन्हु दुनिया ऐं आख़िरत में सुरख़ुरू ऐं कामयाब इंसान आहिनि। अचो त उन ज़ात सां मोहबत कयूं जंहिं ज़ात सां हबीब मोहबतूं कयूं ऐं दुआऊं कयूं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।